दर्द दिल में यार न थई तॾहिं त दिल दुखाई थो तोखे भी गम मिले का ख़बर पवई दर्द दिल में यार न थई। सही सही सूरत थी पई मुंहिंजी दिल साणिया रोई रोई सुकी वयो अखियुनि जो पाणिया हाय हो सही सही सूरत थी पई मुंहिंजी दिल साणिया रोई रोई सुकी वयो अखियुनि जो पाणिया मुंहिंजे हिन रोअण खे पिरी हो हो मुंहिंजे हिन रोअण खे पिरी तू सफ़ा भोग भाई थो तोखे भी गम मिले का ख़बर पवई दर्द दिल में यार न थई। अस्सलाम वालेकुम जनाब, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा आहियो, भला आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां, स्पेशली जनाब पंहिंजे घर वारनि सां। जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजी दुआऊं, मुंहिंजो प्यार, मुंहिंजी मोहबत राति जा ही 2 कलाक ऐं हिन 2 कलाकनि जो अहसासु अव्हां सां गॾु हूंदो आहे। कोशिशि हूंदी आहे त मोहबतूं हुजनि, प्यार हुजे, ख़ुशियूं हुजनि ऐं ख़ुशियुनि सां गॾु गॾु अहसासु हुजे। ऐं जॾहिं जेसिताईं अहसासु न आहे इंसान में त उहो इंसान ई न आहे। सो अहसास जो जेको चवंदा आहियूं न जज़्बो हूंदो आहे हर माण्हूअ जे अंदरि, त उहो हुजणु घुरिजे। हर उन माण्हूअ ते अहसासु करणु खपे जेको थोरो दुख में आहे, जेको थोरो तकलीफ़ुनि में आहे, जेको थोरो परेशानियुनि में आहे। मां दुख तकलीफ़ुनि में परेशानियूं बि चवंदुमि इन जे करे त काफ़ी माण्हू चवंदा आहिनि त यार कंहिंजे मथां अहसासु कजे त अहिड़े तरीक़े सां कजे जो हुनखे फील न थिए त मां जेको आहे सो इन माण्हू खां घटि आहियां या हू माण्हू मूंखां वधीक आहे। सो कोशिशि कंदा कयो, मोहबतूं विरहाईंदा कयो, प्यार विरहाईंदा कयो, ख़ुशियूं विरहाईंदा कयो। ख़ुशियुनि जे अहसास में हर उन माण्हू खे गॾु खणी हलंदा कयो जेको माण्हू तव्हांजी ज़िंदगीअ सां जुड़ियल आहे, जंहिंमें माउ आहे, पीउ आहे, भाउ भेण एंड ज़ाल ॿार, मतिलबु खोड़ सारा रिश्ता जेके तव्हां सां जुड़ियल हूंदा आहिनि हर रोज़ जे हिसाब सां। सो कोशिशूं खोड़, मोहबतूं खोड़, ॻाल्हियूं खोड़ हिते कंदासीं हिन ख़ूबसूरत महफ़िल लाइव विथ राजा में। पर हमेशह हिन प्रोग्राम जो जेको आगाज़ थींदो आहे उहो कंहिं न कंहिं सुठे सुहिणे सूफ़ी कलाम सां थींदो आहे। अॼु बि ख़ूबसूरत कलाम अवां सभिनी जी नाव थो कयां, एंजॉय कजो।
भली दिलरुबा नाज कर देर कर, ए तेरी सोच कर जिंदगी मुख्तसर, तू भली दिलरुबा नाज कर देर कर। वेलकम जी अगेन, खुश आमदीद, भलीकार अवां सभिनी सजणनि खे दिलि जी गहराइनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार, अवां जी मोहबतूं ऐं अवां जी मोहबतुनि सां गॾु गॾु अवां जूं ख़ुशियूं ऐं अवां जी ख़ुशियुनि जा अहसास हिन वक़्तु मूंसां गॾु ॻाल्हाइनि। 0213512296 टेलीफोन नंबर आहे, इन नंबर खे तव्हां डायल कंदो प्रोग्राम में लाइव शामिल थींदो। मैसेज अवां करे सघो था जी, राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे उन ते मैसेज बि करे सघो था। तो खोड़ सारा लाइव कॉलर असांजा रेगुलर हूंदा आहिनि जेके रेगुलर कॉल कंदा आहिनि, पर काफ़ी सारा असांजा नवां कॉलर्स बि हूंदा आहिनि असांजे हिन शो में। तो सभ खां पहिरियों कॉलर ॾिसूं था त केरु आहे अॼु जे शो में। अस्सलाम वालेकुम। हेलो 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 साईं, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम, मेहराब जुड़ो जो करे देवा। कहिड़ा हाल आहिनि मेहराब साईं? ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा भला? सागर में आया प्रोग्राम दे न? टंडो आदम आयासीं, टंडो आदम। सागर में कौन हो? न सागर न हो, टंडो आदम में आयासीं। सागर जो ॿुधाइनि त पे। हा, पोइ सागर जा ॿिया नंढा शोस थिया हुआ। सब सभु ख़ैर, तव्हां ठीकु आहियो, ख़ुशि आहियो, चाक चङा भला? वॾी महिरबानी साईं। कीअं पई ज़िंदगी गुज़रे? ज़िंदगी सही पई गुज़रे, शुक्र अल्लाह जो। तेल करे था घटि रहियो, पेट्रोल जी पेट्रोल करे था घटि करायो। हेलो जी जी, आवाज़ अचे थो? आवाज़ घटि थो अचे। ओके, टीवी जो आवाज़ बंदि खुलियल आहे न। थैंक यू वेरी मच मेहराब जोड़े जो साहब, तव्हांजे टीवी जो आवाज़ खुलियल आहे। टेलीविज़न जॾहिं बि कॉल कयो कंहिं बि शो में त टेलीविज़न जे आवाज़ खे बिल्कुलु बंदि रखंदा कयो, त जीअं तव्हांजो आवाज़ सही पहुचे, कचहरी थिए, ॻाल्हि ॿोल थिए। तव्हां ईंदा आहियो ऐं माना ईअं वेंदा आहियो ॼण ख़बर ई न पवंदी आहे। सो कोशिशि कंदा कयो खोड़ सारियूं असां पंहिंजा ज़िंदगी जा जेके तजुर्बा आहिनि उहे शेयर कंदा कयो, ऐं ज़िंदगीअ में कहिड़ियूं ग़लतियूं तव्हां कयूं, कहिड़ा सुठा कम कया, मतिलबु कहिड़ा ग़लतियूं कीअं अचानक थी वियूं ऐं कीअं ज़िंदगी गुज़ारींदा आहियो, थोरो हाल अहिवाल पंहिंजी ज़िंदगीअ जे बारे में बि कंदा कयो। बसि तव्हां ईंदा आहियो माना ईअं हवा जे ज़ोर ते उॾामी वेंदा आहियो। सो मोहबतूं प्यार अवां जो अवां महफ़िल में शामिलु थियो। सो सिंध जो शान टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि आहे जनाब, ऐं सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त टपाल मेज़बान सां गॾु हिन वक़्तु हीअं जेको पोयां रिसेंटली जेको पूरो महीनो हुयो मां गॾु गुज़ारिया हुआ आहियां। टपाल मेज़बान जी पूरी जेका टीम आहे उहा तमामु कमाल हुई ऐं ज़बरदस्त माण्हू, उन में ज़बरदस्त दोस्त मूंखे मिलिया। सो सिंध जी शान टपाल मेज़बान आहे ऐं टपाल मेज़बान जो जश्न जमालो बिल्कुलु नो डाउट त सिंध जो तमामु वॾो गेम शो, जंहिंमें डेली 1 तोलो सोन बि निकिरे पियो, मोटरसाइकिलूं निकिरनि पियूं, खोड़ सारा इनामात निकिरनि पिया। सो टपाल मेज़बान पीअंदा रहो ऐं इनामात ईअं खटींदा रहो। हर साल ही पंहिंजी कैंपेन आणींदा आहिनि, हर साल पंहिंजा ही शोज़ कंदा आहिनि। सो पोएं साल जीअं ज़ोएब चांडियो हुयो त हिन साल वरी राजा मेमण बि उन शो जो हिसो हुयो ऐं ॾाढो मज़ो आयो ऐं माशाल्लाह पूरी सिंध घुमीसीं ऐं पूरी सिंध चवंदा आहिनि न त पूरी सिंध पिरीअ जो पाछो, त इहा हक़ीक़त आहे त जंहिं शहर में वञा पियो उनजी पंहिंजी ख़ुशबू हुई। वाह वाह, उनजा उन शहर जी पंहिंजी हवा हुई, उन शहर जी पंहिंजी मिठास हुई। इहा हक़ीक़त आहे। उन में लाड़काणो हुजे, सखर हुजे, नवाबशाह हुजे, टंडो आदम हुजे, या उन सां गॾु गॾु दादू हुजे ऐं नौशर फिरोज़ हुजे, ॿिया बि खोड़ सारा शहर जेके मूंखे ज़हन में नथा अचनि। त असां जीअं हितां वियासीं, शुरू असां नवाबशाह खां शुरू कयोसीं, सिलसिलो जेकबाबाद हुजे उन में, ऐं खोड़ सारा शहर जेके मां मिस पियो कयां, पर तमामु ज़बरदस्त मज़ो आयो। सो वठूं था हिकिड़ी कॉल जी। 0213512296 टेलीफोन नंबर आहे, इन नंबर खे कंहिं डायल कयो आहे जी। अस्सलाम वालेकुम। कॉल सभु ख़ैर अलहमदुलिल्लाह। आवाज़ घटि पियो अचे फ़ोन जो, केरु पियो ॻाल्हाए? कश्मीर मां केरु? जाम असगर चाचड़ा। अॼु नौशहरे मां आयो आहे असांजो दोस्त ख़ालिद शाह, डायरेक्टर असांजो। सो नौशहरे में उनजे ॻोठ में त सिग्नल हूंदा ई न आहिनि, मूंखे लॻे थो उहो सॼो हिते खणी आयो आहे, कंहिंजा बि सिग्नल कोन पिया सही अचनि अॼु। राजा साईं, सभ खां पहिरियों त तव्हां पूरी सिंध पिरी जो पाछो चयो, शुक्र आहे तव्हां कश्मीर कोन आयो। यार कश्मीर कोन आयासीं त वरी मूंखे असांखे चवनि पिया कश्मीर जेकॾहिं वेंदो त पोइ तव्हांखे रहणो पवंदो साल खनि हुते। हा बिल्कुलु, भलो थियो आहे न सर, असां पाण बि विच में आहियूं। मूंखे चवनि साल खनि न त 2-3 महीना त रहणो पवंदो कश्मीर में, एॾे करे कोन आयासीं। बिल्कुलु बिल्कुलु राजा साईं, तव्हांजी पर्सनैलिटी माशाल्लाह तमामु प्यारी ऐं ख़ूबसूरत आहे ऐं तव्हां एडोरेबल तव्हांजी पर्सनैलिटी आहे। असां
महिरबानी। ॾींहं जे पसंदि सां तव्हांखे ॾाढो पसंदि कंदा आहियूं। तव्हांजी इहो नज़रुनि जो कमाल आहे जनाब, तव्हांजी दिलि जो कमाल आहे। कंहिंजी कंहिंजी दिलि हूंदी आहे जेके सुठा लॻंदा आहियूं, कंहिंजूं नज़रूं सुठियूं हूंदियूं आहिनि त हर शइ सुठी लॻंदी आहे। ईअं न आहे राजा साहिब, तव्हां पाण ते ख़र्च बि कयो था, अहिड़ी ॻाल्हि न आहे। ख़र्च बि कयूं था? अच्छा, कीअं भला? ज़ाहिर ॻाल्हि आहे साईं, शख़्सियत इंसान ख़र्च बि कंदो आहे न। यार हक़ीक़त ॿुधायां, अहिड़ो ख़ासि ख़र्च कोन कंदो आहियां। मोहबतूं आहिनि माण्हुनि जूं, अवां जूं, ऐं अलहमदिल्ला मुंहिंजी वरी 2 शादियूं बि थियल आहिनि, त ख़र्च करण जी ज़रूरत पवंदी कान्हे का। मुंहिंजी जेका फैमिली आहे पूरी, उहा मुंहिंजी ॾाढो ख़्यालु रखंदी आहे, ऐं मुख़्तलिफ़ ड्रेसिंग जेका हूंदी आहे उहे चॉइस कंदा आहिनि। मुख़्तलिफ़ जेके बि तव्हां मुंहिंजे मुंहं में ड्रेसिंग वग़ैरह जेका पाईंदा आहियो, मुंहिंजी घरवारी वठंदी आहे। सचिना बिल्कुलु तव्हां ख़ुशनसीब आहियो, ऐं असां बि तव्हांजा वॾा एहसानमंद आहियूं। सिंध टीवी हमेशह एंटरटेन कयो आहे पोइ सभिनी सिंधियुनि खे। तव्हां पहिरियों दफ़ो प्रोग्राम में शामिलु थिया आहियो? सर मां फर्स्ट टाइम प्रोग्राम में शामिलु थियो आहियां, ऐं मोस्टली असां प्रोग्राम तव्हांजो ॾिसंदा आहियूं, पर नंबर न लॻंदो। तव्हां पाण कंदा छा आहियो कश्मीर में? सर मां स्मॉल बिज़नेस ओनर आहियां, ऐं मां पेशे सां जर्नलिस्ट बि आहियां। मुंहिंजी एम ए जर्नलिज़म थियल आहे। हाय वाह 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 वाह, माना असांजा तव्हां हू आहियो, चवंदासीं पार्टनर आहियो तव्हां असांजा। सर बिल्कुलु वर्क पार्टनर आहियो तव्हां असांजा दा। सो काफ़ी सहाफ़ी आहिनि जेके मुंहिंजा तमामु मतिलबु वेझो वारा दोस्त आहिनि, छो त माना असांजी माशाल्लाह मां सिंधी मीडिया में एतिरो 20 साल थी विया आहिनि मूंखे सिंधी मीडिया में कमु कंदे, त सभिनी जर्नलिस्ट जेके बि असांजा आहिनि पूरी सिंध में, उन्हनि सां ॾाढी दोस्ती आहे मुंहिंजी। ख़ासि करे मां हिकिड़ी रिक्वेस्ट कंदुमि तव्हांजे लाइव प्रोग्राम जे थ्रू। हा हा, त असां जेके प्रोफेशनल सहाफ़ी आहियूं सर, जेके टिमी यूट्यूबर ऐं इहे जेके असाई सहाफ़ी अची विया आहिनि, इन्हनि ॾाढो इमेज ख़राबु थियो आहे जर्नलिज़म जो। उनखे तव्हां ठीकु कंदो दोस्त, उहो तव्हां ठीकु कंदो। तव्हां जिथे जिथे आहियो उते तव्हां ॾिसो था त तव्हांजे प्रोफेशनल में ग़लति माण्हू अची विया आहिनि, त उन्हनि खे ॿाहिरि कढो, तव्हांजो कमु आहे। ऐं ॿियो को ॿाहिरां अची कोन ठीकु कंदो इन्हनि सभिनी शयुनि खे, छो त अॼुकल्ह हर माण्हू जेको आहे सो पोइ त मतिलबु सहाफ़त मूं जेका ॾिठी आहे पंहिंजे बचपन में, मां नौशर फ़िरोज़ सां तालुक़ु रखां थो, ऐं मां सुबुह जो सवेल जॾहिं उथंदो हुउमि स्कूल ॾे वेंदो हुउमि, त उतां जेके सहाफ़ी हूंदा हुआ, जॾहिं अख़बारूं हूंदियूं, टीवी त हूंदी कान हुई, अख़बारूं ईंदियूं हुयूं सुबुह जो वैन मां, जॾहिं अख़बारूं लहंदियूं त उहे अख़बारूं सभु कढे ॾिसंदा, ख़बरूं ॾिसंदा, उनखां पोइ माण्हुनि ताईं पहुचाईंदा हुआ वॾा वॾा सहाफ़ी। हाणे त वरी असांजा जेके माशाल्लाह जेके प्रोफेशनल जेके दोस्त आहिनि, असांजा जेके सहाफ़ी आहिनि, उहे त वरी वॾियुनि वॾियुनि गाॾियुनि मां लहनि कोन था हेठि। सो सहाफ़त हिकिड़ो वॾो पेशो आहे साईं, ऐं मां चवंदो आहियां त जीअं उस्ताद जो पेशो आहे, ईअं सहाफ़त जो बि पेशो आहे। बिल्कुलु ईअं आहे साईं, पर काफ़ी चैनल अहिड़ा आहिनि जेके पैसनि एवं सहाफ़ी रखंदा आहिनि। जेको ओरिजिनल जर्नलिस्ट आहे, जेको असां जर्नलिज़म कई आहे यूनिवर्सिटी मां रेगुलर, त मतिलबु हिकिड़ो इमेज ई ख़राबु करे छॾियो। सिंध टीवीअ जी गारंटी मां खणंदुमि, ऐं सिंध टीवी जा जेके मालिक आहिनि उनजी गारंटी इन करे मां खणंदुमि, जो त मां पाण हिते ॾिठो आहे त हिते रिपोर्टर असांखे पैसा कोन ॾींदो आहे, न को पैसा कमाए ॾींदो आहे। ज़रूरी न आहे जेकॾहिं का शइ अचे थी किथां त उहा ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी ज़रूरी न आहे त कंहिंखे मथां माना ईअं ज़ोर ॾिजे त न पैसा कमाए ॾे असांखे, ऐं जेको आहे सो कमाए ॾींदे त तो वटि लोगो हूंदो, न त न हूंदो। इहा मूं सिंध टीवी ते मूं ॾिठी आहे इहा शइ। बाक़ी ॿियनि चैनल्स ते हाणे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, जहिड़े तरीक़े सां उहे हलनि था, उहो उन्हनि जी पंहिंजी मैनेजमेंट आहे। पर हिते मां हिते सलूट कंदुमि, सलाम कंदुमि पंहिंजे चेयरमैन डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहिब खे, त उहो पाण चवंदो आहे त ॿाहिरि मां पघार ॾींदो आहियां पंहिंजे सहाफ़ियुनि खे। इहा हक़ीक़त आहे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे सर। असां वरी बि मुश्किल आहियूं तव्हांजा, महिरबानी, ऐं अलाह तव्हां ख़ुशि रखे पंहिंजी फैमिली सां। तव्हां ॾाढा ख़ूबसूरत आहियो राजा। कुर्ब इहो तव्हांजी नज़रुनि जो कमाल आहे। मां तव्हांखे पहिरियां बि ॿुधायो, पोइ हाणे को गीत गानो गज़ल थी वञे, कंहिं सहाफ़ी खां गानो ॿुधूं त वाह वाह थी वेंदी। साईं गानो त इलाही गाना आहिनि, हा, पर असांखे जेको इंतिहाई पसंदि ईंदो आहे, हालांकि कुझु लिमिटेड गाना आहिनि जेके असांखे मुमताज़ मौलाई साहिब जा पसंदि ईंदा आहिनि। वाह वाह, ॿुधायो वाह, ग्रीन टी प्यार न। हा, तोखे तुंहिंजे सहेलियनि या त मुंहिंजे संगतियनि, तोखे तुंहिंजे सहेलियनि या त मुंहिंजे संगतियनि, हा, तोखे कंहिं त चिनण जी सलाह ॾिनी, आख़िर कंहिं त चिनण जी सलाह ॾिनी, मूंखे ॿुधाए सबबु न त बख़्शींदो ई न रब, मूंखे ॿुधाए सबबु न त बख़्शींदो ई न रब, सिक वारो सॻो ऐं सट ॾेई चोचनी। अब असां बस कई अदा, असां बस कई दोस्त। महिरबानी सर, महिरबानी महिरबानी महिरबानी, कुर्ब लख थोरा अदो असां सां गॾु करो भई।
महिरबानियूं अवां शामिल थिया, सुठो लॻो अवांजो अचणु। सो इहे मोहबतूं आहिनि, प्यार आहे अवांजो जो महफ़िल में शामिल थियो था थी। जनाब खोड़ सारा मैसेज आहिनि जेके दोस्त कनि पिया, पर मां रिक्वेस्ट हमेशह उन्हनि दोस्तनि खे कंदो आहियां त जेकॾहिं तव्हां मैसेज कयो था मुंहिंजे पेज ते, राजा मेमन जे पेज ते, त महिरबानी करे का न का सुठी सुठी पोइट्री ज़रूरु मोकिलींदा कयो, का शाइरी ज़रूरु मोकिलींदा कयो, मज़ो अची वेंदो आहे, ज़िंदगी ॾाढी सुकून में अची वेंदी आहे ऐं मतिलबु हिकिड़ो टाइम पास थी वेंदो आहे जेकॾहिं सुठी सुहिणी शाइरी तव्हां असांखे तव्हां ॾींदा आहियो। सो ईअं ई मोहबतूं विरायो, प्यार विरायो, ख़ुशियूं विरायो, ख़ुशियुनि जे अहसास में गॾु गॾु आहियूं असां। सो 0213512296 टेलीफोन नंबर आहे, हिन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो, मैसेज अवां कंदो मुंहिंजे पेज ते। सो जीअं अदो असां सां गॾु पहिरियों दफ़ो आयो ऐं ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं पिया कयूं ऐं हक़ीक़त आहे इहा त जेकॾहिं तव्हां जंहिं ॻोठ में रहो था, जंहिं शहर में रहो था, जंहिं घर में रहो था, उते जेकॾहिं का अहिड़ी करप्शन थिए थी या कुझु बि थिए थो त उनखे तव्हांखे साम्हूं आणणो आहे। ॿियो ॿाहिरां अची को बांग्लादेश मां अची तव्हांजे ज़िंदगीअ में कोन ईंदो जेको तव्हांखे तव्हांजे सिस्टम खे ठीकु कंदो, तव्हांखे ठीकु करिणो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कायम सदाई मथे करे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। अस्सलाम वालेकुम यानी मदद। वालेकुम सलाम। अंसार हिकिड़ी ॻाल्हि मां चवंदुमि त लतीफ़ सरकार जूं जेके बि सिटूं आहिनि उनखे जॾहिं बि पढ़ो त तरीक़े सां ऐं सही तरीक़े सां पढ़ंदा, न पढ़ंदा कयो। इहो असांजो ख़ूबसूरत दुआ आहे सिंध जे लाइ त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी। सही आहे? बिल्कुल बिल्कुल। ॿियो छा हाल आहे तुंहिंजो? ख़ुशि आहे? चाक चङो भलो आहे? खैर लॻो दुआ मिठा, दुआ लगी पिया, तू ॿुधा ख़ुशि आहीं, तबियत सही आहे? चांहि पीती हुई अॼु? पापो ॿोड़े चांहि में खाधो हुई? ईअं न कंदा कयो बेटा। ईअं न कयां, कीअं कयां ॿुधा? चांहि बिस्किट ॿोड़े न खाईंदो आहे चांहि में? खाईंदा आहियूं छो बेटा, तूं अची कोन थो असांजे होटल ते बेटा? तूं असांखे घुराए नथो, असां जॾहिं बि गुलशन हदीद अचूं था त गुम थी थो वञी तूं। हलिया जो न बेटा, ससी टोल प्लाज़ा साम्हूं असांजे होटल आहे बेटा। ससी टूल प्लाज़ा जे साम्हूं कहिड़े पासे? लेफ्ट हैंड ते या सॼे हथ ते, माना कहिड़े पासे? हेॾे कराची रोड न ईंदो आहे जेको सदर लिखियल हूंदो आहे, कैमरा लॻल हूंदा आहिनि बेटा। हा रेलवे कॉलोनी ठहियल आहे हा, हिते ई बेटा। जिते सदर लिखियल आहे मथे? हा हा, सदर 42 किलोमीटर परे आहे जिते। हा, पोइ उते माना होटल तुंहिंजो उते आहे? हा बेटा। बसि ठीकु आहे, डन थी वियो। हाणे असां जल्दी ईंदासीं, तुंहिंजी मानी खाईंदासीं, अॼु चांहि वांहि न पीअंदासीं। मानी आहे न होटल ते? हलिया अचो बेटा, हलिया अचो। चलो ठीकु आहे, ठीकु आहे अंसार, महिरबानी। अंसार खोसो भाई असां सां गॾु गॾु फ्राम गुलशन हदीद ससी टूल प्लाज़ा वटि। ऐं थैंक यू वेरी मच अंसार। ऐं पाण हाणे हलंदासीं हिकिड़े सुठे सुठे गाने तरफ़, प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़। शमन में हली ख़ूबसूरत गीत आहे, आई होप त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो, एंजॉय कजो।
वेलकम जगेन खुशामदीद भलीकार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां पंहिंजी हिन ख़ूबसूरत महफ़िल में राति जो ख़ूबसूरत पर हिन पर खे वधीक ख़ूबसूरत तव्हां जूं लाइव कॉल्स ठाहींदियूं आहिनि छो त दिलि चवंदी आहे त यार किथे न किथे कंहिं न कंहिं जॻह ते माण्हू खे मुस्कुराहटूं मिलणु खपनि त तव्हां जूं जेकी कॉल्स हूंदियूं आहिनि उहे ॾाढियूं मज़ेदार हूंदियूं आहिनि ऐं कॾहिं कॾहिं त मज़े चवंदा आहिनि त एतिरियूं मज़ेदार हूंदियूं आहिनि जो जेको माण्हू कंहिंजो चहिरो मुरझायल हूंदो आहे न उहो बि मुस्कुराईंदो आहे सो जेको कॾहिं न खिलियो हूंदो आहे उहो बि खिलंदो आहे सो कॉल्स कंदा कयो पंहिंजी ज़िंदगी जा तजुर्बा ज़रूरु शेयर कंदा कयो ॻाल्हियूं ज़रूरु शेयर कंदा कयो ऐं मोहबतूं शेयर कंदा कयो को सुठो सुठो गीत बि ॿुधाईंदा कयो 02135122964 टेलीफोन नंबर आहे इन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो महफ़िल में शामिलु थींदा आहियो मैसेज अव्हां जो मुंहिंजे पेज ते राजा में मुंहिंजे पेज ते ईंदो त तव्हांजा मैसेज बि प्रोग्राम में शामिलु कंदासीं जनाब ऐं मैसेज में का न का सुठी सुठी शाइरी ज़रूरु मोकिलींदा कयो पोइट्री ज़रूरु मोकिलींदा कयो जॾहिं तव्हां पोइट्री मोकिलींदा आहियो त पोइ दिलि ख़ुशि थी वेंदी आहे माना मज़ो अची वेंदो आहे छा कजे छा कजे छा कजे हिन साह ते वेसाहु कजे त कीअं कजे कंहिं चुलबुले सां चाहु कजे त कीअं कजे या पक अथमि त हू पर्ची वरी रुसी वेंदो पोइ कुझु घणनि जे लाइ ठाहु कजे त कीअं कजे अमानुल्लाह जमाली मूंसां ॻाल्हाए ॻोठु अलीआबाद जमाली खां महिरबानी अमानुल्लाह एंड माशूक आहे अलाए कंहिंजो माशूक आहे ख़बर न आहे माशूक को शाइरी ॿुधाए ऐं कंहिंजो माशूक आहे फैज़ मोहम्मद मूंसां ॻाल्हाए जी हलो अदा कहिड़ा हाल आहिनि फैज़ मोहम्मद ख़ुशि आहियो चाक चङा भला तो थैंक यू वेरी मच दोस्त जेके पेज ते मैसेज कंदा उन्हनि खे आउं शामिलु रखां पियो वठूं था हिकिड़ी कॉल जी अस्सलाम वालेकुम हेलो वालेकुम अस्सलाम सभु ख़ैर अबा केरु आहे अबा खादिम हुसैन बुर्ड़ो साहिब ख़ुशि आहियो चाक चङा भला छा कजे छा कजे महिरबानी महिरबानी छा कंदा आहियो दोस्त माशाल्लाह उस्ताद आहियो तव्हां अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे आबाद हुजो सदा सलामत हुजो असांजी महफ़िल में पहिरियों दफ़ो आया आहियो या पहिरियों शामिलु थी चुका आहियो महिरबानी महिरबानी हिकिड़ी मूंखे ॻाल्हि ॿुधायो इहो जेको चवंदा आहिनि मां अहिड़ी कंदोसि ऐं जेका ॿुड़े कई ॿारनि सां ईअं छो चवंदा आहिनि इहा कहिड़ी इहा छा छा कंदो ॿारनि खे गुंदीअ में ॿारनि खे गुंदीअ में विझी हलिया विया अड़े ॿुड़ी कई ॿारनि सां इहो बि आहे ॿियूं बि काफ़ी शयूं आहिनि हा न ॿियूं बि काफ़ी आहिनि चलो ख़ुशि तव्हां त कोन कंदा आहियो न ॿारनि सां अहिड़ी तव्हां त ॿारनि सां अहिड़ो कोन कंदा आहियो न हा मतिलबु ईअं तव्हां बि कंहिं महिल चयो अथव असां बि ॿुड़ा आहियूं विझूं था गुंदीअ में सो ॿियो ख़ुशि आहियो साईं तव्हां ख़ुशि आहियो आबाद आहियो को ॿुधायो को कलाम का गानो वानो ॿुधायो का शेरो शाइरी ॿुधायो कुझु न कुझु ॿुधायो पंहिंजो ॿुधाए ॿुधाए बेत ॿुधाए वाह वाह साईं वाह वाह साईं वाह कमाल ज़बरदस्त महिरबानियूं महिरबानियूं साईं महिरबानियूं छा कजे छा कजे छा कजे ॾाढो प्यारो असांजो कॉलर हो भई ज़बरदस्त ऐं इहा हक़ीक़त आहे चवणियूं आहिनि जीअं ॿुड़ो आहे उन ते बि चवणी आहे हर माना कास्ट ते अलॻि अलॻि चवणी आहे मेमणनि ते असां ते त ॾाढा आहिनि बाबा ईअं माना लतीफ़ा बि आहिनि चवणियूं बि आहिनि सो महिरबानियूं दोस्तनि जूं ऐं मूंसां गॾु मुंहिंजो हिन वक़्तु जेको चवंदासीं स्पॉन्सर आहे उहो आहे टपाल मेज़बान सिंध जो शान टपाल मेज़बान सिंधी नंबर 1 चांहि ऐं टपाल मेज़बान पीअंदा रहो ऐं टपाल मेज़बान जॾहिं पीअंदा रहंदो त टपाल मेज़बान पूरे हर साल पंहिंजे जेके बि सार्फ़ीन आहिनि उन्हनि जे लाइ ज़बरदस्त हिकिड़ी स्कीम खणी ईंदो आहे ख़ूबसूरत शोज़ खणी ईंदो आहे जंहिंमें 1 तोलो सोन हूंदो आहे रोज़ असां कढंदा आहियूं ऐं मोटर बाइक्स हूंदियूं आहिनि खोड़ सारा इनामात हूंदा आहिनि जश्न जमालो जी सूरत में सो ज़रूरु तव्हां टपाल मेज़बान पीअंदा रहो ऐं 2025 वारो जश्न जमालो थी वियो हाणे जेको नेक्स्ट थींदो उन में तव्हां ज़रूरु जेको आहे सो टपाल मेज़बान जे जश्न जमालो में शामिलु थी सघो था सो मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में अवां सभु आहियो शामिलु रात जो ख़ूबसूरत प्यार ऐं टेलीफोन नंबर आहे स्क्रीन ते जेको आहे 02135122964 ऐं उन सां गॾु गॾु रमज़ान जो बाबरकत महीनो अचे पियो त असांजो जेको ही शो आहे उहो बंदि थी वेंदो रमज़ान में लाइव विथ राजा मुंहिंजो हू शो जेको दमादम सिंध आहे जेको गेम शो आहे उहो रोज़ु हलंदो राति जो 9 बजे खां राति जो 12 बजे ताईं सो तव्हांखे बि जेकॾहिं
गेम शो में अचिणो आहे टपा हिन जो दमादम सिंध जेको गेम शो आहे असांजे सिंध टीवी जो उन में जेकॾहिं तव्हांखे अचिणो आहे त पोइ देरि न कयो असांजो टेलीफोन नंबर तव्हांजी स्क्रीन ते हेठि हलंदो हूंदो ज़रूरु उनखे तव्हां नोट कयो ऐं उन नंबर खे डायल करे पंहिंजी रजिस्ट्रेशन करायो ऐं जॾहिं तव्हां रजिस्ट्रेशन कराईंदा त कहिड़े बि ॾींहं ते अची सघो था रमज़ान जे पूरे महीने में सो खोड़ सारियूं राति जो गेम्स बि खेॾंदासीं लखे रुपयनि जा इनामात बि हूंदा छो त बरक़तुनि भरियो महीनो आहे ऐं हिन महीने में जेके बि कम थींदा आहिनि उहे ॾाढा सवला ऐं आसान थींदा आहिनि हिकिड़ी कॉल था वठूं जी अस्सलाम वालेकुम बाबा हे खोल न ॿुधा त सही वालेकुम अस्सलाम हक़ मौजूद जी जी कहिड़ा हाल आहिनि दादा केरु आहे अल्लाह हैदर भट्टी पियो ॻाल्हायां ख़ुदा आवाज़ खां हैदर कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियां चाक चङो भलो आहे अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ैरियत आहे तव्हां ख़ुशि हो सभु ख़ैरियत तव्हांजी पूरी टीम ख़ुशि आहे सभु सेट आहे मां ख़ुशि लॻा पियो न पियो लॻा तोखे जीअं त असां ट्रक लॻा चऊं तव्हांजूं दुआउनि में हा कीअं लॻा कीअं पियो आऊं सेट आहियां फिट आहियां ख़ुशी में मकान काट कया ॿ टे ॾींहं मकान काट कया ॾिसी दिलि बहार थी वई हा मां चयो असां खे कीअं बि करे टे मोबाइलूं गॾाए दोस्तनि खे विहारे मुंहिंजो नंबर मिलाए मां तोसां ॻाल्हायां छॾिणो न आहे माना अॼु न हा चलो वेरी गुड ज़बरदस्त ॿियो सभु ख़ैरु लॻो पियो आहे सभु केरु थो असांजी चलो ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो महिरबानियूं अवां प्रोग्राम में शामिलु थिया आहियो ऐं लवली तव्हांजी कॉल हूंदी आहे कुझु गानो वानो ॿुधायो पंहिंजे आवाज़ में हैदर हा तो मूं त सितम सोण सनम केॾो कयो आहे हा हिकु प्यार सिवा ॾोह कहिड़ो मूं खचियो आहे हाय हाय तो मूं त सितम सोण सनम हिकु प्यार ॿियो इकरार टियों वाइदे वफ़ाऊं हा हा पोइ बिकिरी मूं सां करे तूं त दगाऊं हा हा लुटिजी वियो चैन कुझु कीन रहियो आहे हिकु प्यार सिवा ॾोह कहिड़ो मूं खचियो आहे तो मूं त सितम सोण सनम वाह साईं वाह वाह साईं वाह वाह साईं वाह वाह साईं वाह महिरबानी हैदर भट्टी भई असां सां गॾु गॾो ख़ुदाबाद खां ऐं रिसेंटली हाणे शो चवंदासीं त वरसी माशाल्लाह जेका लाल शहबाज़ कलंदर जी हाणे थी गुज़री मेलो जेको हुयो सेवण जो सो काफ़ी दोस्त सेवण वारा दादू वारा ख़िदमतूं पिया कनि महिमाननि जूं हुते ॾाढो मज़ो आयो उन्हनि सभिनी खे ॾिसी नईम ख़ान मूंसां गॾु जी नईम ख़ान खे सलाम था चऊं थैंक यू वेरी मच नईम ख़ान साहिबु अव्हांखे भलीकार वेलकम एंड अव्हांजो प्यार अव्हांजूं मुहबतूं महफ़िल में शामिलु अख़्तर हुसैन बिरोही साहिबु असांजो ॾाढो ज़बरदस्त शाइर आहे जेको असांखे पोइट्री मोकिलींदो आहे अॼु मोकिलियो थींदो जुदा तोखां आहियां मिलणु वस में नाहे जुदा तोखां आहियां मिलणु वस में नाहे माण्हू आहिनि ज़ालिम अचणु वस में नाहे हणी कूड़ गेरनि जुदा कयो असांखे तोसां हाणे गॾिजी घुमण वस में नाहे तुंहिंजी मुंहिंजी संगत तोड़े कोन सघंदा भले हीला कनि पर सॼण वस नाहे आए हाय आयो आहीं अख़्तर हसन खे सिंगारे आयो आहीं अख़्तर हुसन खे सिंगारे लॻल आहे पहिरियों ॾिसण वस में नाहे वाह सही वाह सलाम राजा मेमण वॾी कोशिशि कयां थो लाइव कॉल ज़रिए शाइरी ॿुधायां कॉल कोन थी लॻे छा कजे अदा अख़्तर हुसैन बिरोही साहिबु तव्हांजी जेको मैसेज ईंदो आहे न इहो ई माना सम्झो त तव्हांजो शामिलु थी वञणु आहे तो थैंक यू वेरी मच हिकिड़ी कॉल वठूं था जी अस्सलाम वालेकुम हेलो 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 अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अरीबा कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियां चाक आहियां चङी आहियां भली आहियां हाँ खुश चाक चंगी भली आहियां तव्हां खुश चाक चङा भला आहियो मां ख़ुशि चाक चङो भलो आहियां तुंहिंजे साम्हूं वेठो आहियां तुंहिंजी टीवी ते वेठो आहियां ॾिसी पई आऊं कीअं पियो लॻां ख़ुशि चाक चङो भलो लॻा पियो न पियो लॻा तव्हां इलाही सही पिया लॻो तव्हांजी तबियत मुंहिंजी सही लॻे तबियत सही नथी लॻे तबियत सही थी लॻे सही थी लॻे त हूअं तबियत सही न हूंदी आहे छा अॼु मुंहिंजी तव्हां इलाही सुठा पिया लॻो अॼु तव्हां लुक न्यू करे आया आहियो पंहिंजो हा लुक सुठो आहे मुंहिंजो अॼु हा तव्हां अॼु इलाही सुठा पिया लॻो तव्हां लुक बि पंहिंजो चेंज कयो चलो महिरबानी महिरबानी अवां सुठो अवां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि चवणी हुई तव्हां ठठे में आया तव्हां असांखे ॿुधायो कोन ए आऊं कंहिंखे कोन टीवी ते ॿुधाइनि पिया न टीवी ते ॿुधाइनि पिया तूं शो में अची वञी आहे टपाल मेज़बान जी चांहि पीआं त तूं अची वञी आहे शो में कीअं ॾेखारींदा टपाल मेज़बान जो शो हुयो न त टपाल मेज़बान चांहि पीअंदा रहो ऐं उन्हनि खे उहे जेके ख़त हूंदा आहिनि उहे लिखंदा रहो उहे तव्हांखे शामिलु कंदा पाण असां लिखी
सिधो बि होसीं असां 10 पर्ची विझी छॾी हुईसीं। अच्छा पोइ तव्हांखे न सॾाइनि माना तव्हांखे पोइ मथे साल में था सॾाइनि हा मथी साल वरी ईंदा तव्हां। इंशाल्लाह ठीकु आहे ॿियो ॿुधाए को गानो वानो हा ॿुधाईंदी ठीकु आहे। हल छॾ जेको वक़्तु गुज़री वियो उहो विसारे छॾ हाणे नई ज़िंदगी आहे नओं शो आहे टपाल खां अलावा बि ॿिया शोज़ आहिनि जीअं दमादम सिंध अचे पियो दमादम सिंध हा त उन में अच ॾिसूं असां बि थी सघे कोशिशि कंदासीं अचण जी। ठीकु आहे अचिजो असांखे इंतज़ारु हूंदो अरीबा जो अरीबा गानो ॿुधाए अॼु गानो कोन मूंखे नात यादि आहे नात ॿुधाए छॾियां। ॿुधाए म्यूज़िक बंदि पोयां तेरे सदके में आका सारे जहां को दीन मिला में दीनों ने कलमा पढ़ा ला इलाहा इल्लल्लाह हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूर मोहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह वो जो बिलाले हबशी है सरवर दी का प्यारा है दुनिया के आशिक की आंखों का वो तारा है जुल्म हुए कितने उन पर सीने पर रखा पत्थर फिर भी लब पे जारी था ला इलाहा इल्लल्लाह वाह सही वाह ज़बरदस्त थैंक यू अल्लाह हाफ़िज़ असां सां गॾु हुई असांजी प्यारी कॉलर अरीबा जेका रेगुलर कॉल कंदी आहे मकली मां ठटे मां ऐं मकली ठटो हिकिड़ो शहर आहे तव्हांखे ख़बर आहे मां हुन ॾींहुं वियुमि त मूंखे ख़बर पई न त मूंखे इहो त मकली ऐं ठटो अलॻि अलॻि शहर आहिनि पर मकली माना जेको आहे मकली जो क़ब्रिस्तान आहे ऐं उहो जीअं किरास कयूं त ठटो शहर अची थो वञे मतिलबु ठटो हुतां खां वठी शुरू आहे कॉल आहे शाह साहब जी अस्सलाम वालेकुम यार हिन में आवाज़ु घटि थो अचे हा केरु ज़ाहिर साईं कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो चाक चङा भला तव्हां ॿुधायो तबियत सही आहे ठीकु आहियो सभु ख़ैर शो ॾिसो पिया या न छो ॾिसूं पिया शो ॾिसो पिया चलो वेरी गुड भली कार था चऊं तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम में महिरबानी कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में हमेशह वांगुरु राति अॼु जी सुहानी कयो हलो जी ख़ूबसूरत गाने तरफ़ हलूं प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ आहे ज़ाहिद भाई जी कॉल इन करे डिस्कनेक्ट थी वई नेटवर्क जो प्रॉब्लम हो आवाज़ सही न पियो अचे ख़ूबसूरत गीत आहे गानो कहिड़ो आहे बसि पुछा करे पोइ ख़त लिखो मूंखे त पोइ तव्हां ॿुधायो हलो भई ॿुधो गानो हिननि रेडी
वेलकम जी अगेन, खुश आमदीद, भली कार, भली ख्वाक ते पखेर रागले, भली करे आयो हुए असांजे हिन ख़ूबसूरत अंगण ते, जेको अंगण आहे सिन टीवी जो, ऐं सिन टीवी जे हिन ख़ूबसूरत अंगण जो नालो आहे लाइव विथ राजा। ऐं राज हिन ख़ूबसूरत पहर में दिलि चवंदी आहे त तव्हां सां कचहरियूं कजनि, ॻाल्हियूं कजनि, ऐं खोड़ सारा हाल तव्हां सां ओरजनि, ऐं तव्हां बि मूंसां हाल ओरींदा आहियो, मां बि तव्हां सां हाल ओरींदो आहियां। जंहिंजो केरु न हूंदो आहे उनजा असां हूंदा आहियूं, ऐं बिल्कुलु मूंखे त तव्हांजो ई साथ हूंदो आहे, जंहिंजे करे आऊं राज ई 2 कलाक ॾाढा ख़ूबसूरत गुज़ारींदो आहियां, ज़बरदस्त अंदाज़ में गुज़ारींदो आहियां। सो 021351222964 टेलीफोन नंबर आहे, इन नंबर खे कंहिं डायल कयो आहे, न कयो आहे? हा कयो आहे, कॉल आहे। हलो जी, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी राजा साईं। जी, फ़ोन सही न आहे अॼु जी। मुख्तियार उस्मानी वाही पांडी खां। छा कयूं? हेलो, करिणो छा आहे? अबा मुख्तियार, जी जी जी, अबा ख़ुशि आहियां? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह सिंह एहसान है। तव्हां ॿुधायो? चाकू चङो भलो आहे? अॻे खां बहितर। अॻे खां बहितर आहे। डॉक्टरनि छा चयो आहे? डॉक्टर चयो सही थी वेंदे। सही थी वेंदे, चलो वेरी गुड। को गानो, को शाइरी ॿुधा त अञा वधीक सही थी वेंदे। अच्छा, सही आहे, ॿुधायां थो। शाइरी उस्ताद बुखारी जो। ॿुधाए, सुणा ॿुधाए। इश्क बाज़ार दी चीज़ नहीं, कर खर्च गिनी जे नाणे। आहा, इश्क बाज़ार दी चीज़ नहीं, कर खर्च गिनी जे नाणे। इश्क इल्म दी सनद कोनी, आलम पढ़ पढ़ आणे। इश्क भजन सी बाह बुखारी, जेको पचे मचे सोई माणे। वाह, ॿिए हंधि वरी उस्ताद बुखारी चए थो, वरी थो चए ॿीहर जी। उन में चए थो, उन इश्क दी कहिड़ी ॻाल्हि करा, ओ ॾाढा बेपरवाहे। आहा, उन इश्क दी कहिड़ी ॻाल्हि करा, ओ ॾाढा बेपरवाहे। उहो जेको ड्राहे ड्राह घटे, उहो जेको चाहे ठाहे। वाह, ॿिए सभु शाह फ़कीर बुखारी, उहो इश्क फ़क़त हिकु शाहे। आहा हा, छा कजे, छा कजे, महिरबानी। छा कजे, ज़बरदस्त अदा, मिठा, थैंक यू वेरी मच भाउ। मुख्तियार उस्तमानी, तव्हां असांखे कॉल कंदा आहियो जोही खां, ऐं रेगुलर कॉलर आहियो, ऐं डेली ड्यूटी हिकिड़ी निभाईंदा आहियो, ॾाढो सुठो लॻंदो आहे। सो ॾाढी ज़बरदस्त शाइरी ॿुधाईंदा आहियो। उस्ताद बुखारी जी ॿुधायो। उस्ताद बुखारी केरु सॾाए अथई? इहा हक़ीक़त आहे। असांजी सुहिणी सिंध में कुझु ई शाइर आहिनि जिन ॾाढी ज़बरदस्त शाइरी लिखी आहे। शेख अयाज़ जी ॻाल्हि कंदुसि मां हिते, उस्ताद बुखारी जी मां ॻाल्हि कंदुमि हिते, ऐं हसन दर्स जी आऊं ॻाल्हि कंदुमि हिते, ऐं खोड़ सारा अहिड़ा प्यारा शाइर जिन जे करे ॾाढा जिन जा जेके गीत हुया, घायल जी ॻाल्हि कंदुसि मां हिते, खोड़ सारा सुठा सुहिणा गीत हुननि लिखिया। सो छा कजे, छा कजे, ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा, इहा हक़ीक़त आहे। त ज़िंदगीअ खे आसान बणाइण जे लाइ असांखे मोहबतूं विरहाइणु खपनि, माण्हुनि में ख़ुशियूं विरहाइणु खपनि, असांखे ॿिए सां साड़ न हुजणु खपे। असांजी ज़िंदगीअ में ईअं थींदो आहे त असांजे घर में जेकॾहिं 4-5 भाइर हूंदा आहिनि, 4-5 भाइरनि मां जेकॾहिं हिकिड़ो भाउ सुठो पाए थो, सुठो खाए थो, त 4 भाइरनि मां को हिकिड़ो ज़रूरु हूंदो आहे जंहिंखे चवंदो आहे यार छो भला ईअं। सो साड़ न हुजणु खपे असांजी ज़िंदगीअ में, चाहे मिट हुजनि माइट हुजनि, पंहिंजे नसीब सां, पंहिंजी क़िस्मत सां ज़िंदगीअ जी गाॾी खे अॻिते हलाइणु घुरिजे। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हेलो, यार फ़ोन जो प्रॉब्लम आहे छा आहे? हेलो 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 हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मुंहिंजो आवाज़ु अचे थो तव्हां ॾे? जी अचे पियो। घटि पियो अचे या वधीक पियो अचे? जी सही पियो अचे। सही पियो अचे। कहिड़ा हाल आहिनि? अदी किरन पई ॻाल्हाए ठटे खां? जी ख़ुशि आहियां, चाक चङी भली आहे? जी अदा अल्लाह के शुक्र। शो ॾिसी पई अॼु या न? जी ॾिसां पई। कीअं पियो लॻे तुंहिंजो भाउ अॼु? तमामु सुठा पिया लॻनि। चलो वेरी गुड। किरन गानो ॿुधाए को सुठो। मां तव्हांखे शाइर ॿुधायां। शाइरी ॿुधाईंदी? ॿुधा शाइरी। फ़ोन खे ठीकु कर नहीं। जो खोया वो खो ही गया। छो कटी यार, छा कजे जे कुझु कोन थो करे सघिजे। ज़िंदगी ॾाढी आसान बणाईंदासीं असां। सो भाई कोशिशि कजो। असांजे मुंहिंजे ख़्याल सां मुंहिंजे फ़ोन में को प्रॉब्लम आहे अॼु,
कंहिंजो बि आवाज़ु मूं ताईं सही नथो पहुचे ऐं मुंहिंजो आवाज़ु त बिल्कुलु तव्हां ताईं सही थो पहुचे। सो इन ते को बि कमेंट नथो पास करे सघां। सो ख़ैर मोहबतूं विरहाईंदासीं, प्यार विरहाईंदासीं, रात जो ख़ूबसूरत पर अञा वधीक हसीन बणाईंदासीं। हिकिड़ो गानो आहे जेको मूंखे ॾाढो पसंदि आहे, जेको मां बार बार गुनगुनाईंदो आहियां पंहिंजी महफ़िलुनि में, पंहिंजे शोज़ में। गज़ल चवंदासीं हुनखे, उर्दू गज़ल आहे, ॾाढो सुठो लॻंदो आहे। आपको भूल जाए हम इतने तो बेवफा नहीं, आपको भूल जाए हम आपसे क्या गिला करें, आपसे क्या गिला करें, आपसे कुछ गिला नहीं, आपको भूल जाए हम तो समझ रहे थे ये तुम मिले प्यार मिल गया, हम तो समझ रहे थे ये तुम मिले प्यार मिल गया, एक तेरे दर्द के सिवा हो, एक तेरे दर्द के सिवा हमको तो कुछ मिला नहीं, आपको भूल जाए हम। बठूदा कॉल जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं केरा? मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां। कहिड़ा हाल आहिनि चन्ना साहब? ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा आहियो, भला आहियो? सभु ख़ैर आहे, दुआ आहे, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां त ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। कीअं पई ज़िंदगी गुज़रे, कीअं पई ज़िंदगी जी गाॾी हले? ज़िंदगी अल्लाह जी महिरबानी तमामु बहितरीन पई गुज़रे। ज़िंदगी जी गाॾीअ जा टायर ठीकु आहिनि? ज़िंदगी जी गाॾीअ में पेट्रोल आहे? उन जी त जांच पड़ताल करणी पवंदी, टायरनि जी बि जेको आहे रिपेयर करणी पवंदी, पेट्रोल बि फ्यूल बि ॾिसणो पवंदो, बाक़ी अखियूं पूरे कोन हलाए बि गाॾी। मोहबतूं विरायो, प्यार विरायो, ज़िंदगीअ में ॾाढी आसानी सां ज़िंदगी गुज़रंदव। बसि इहो ई अथव आसान तरीक़ो। बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। ॿियो छा हाल आहे उस्मान साहब? ॿियो सभु ख़ैर आहे, सभु ख़ैर आहे। चलो वेलकम था चऊं तव्हांखे। भली कार, का शाइरी ॿुधायो, को गीत ॿुधायो। हा ॿुधाईंदा। दर्द दिल में यार न थई नाहे, तॾहिं त दिल दुखाई थो, हाय हाय, तोखे बि गम मिले का ख़बर पवई है, दर्द दिल में यार न थई सही सही सूर थी पई मुंहिंजी दिल साणिया, वाह वाह, रोई रोई सुकी वियो अखियुनि जो पाणिया, वाह वाह, मुंहिंजे हिन रोअण खे पहिरीं तूं सफ़ा भोग भाई थो, तोखे बि गम मिले का ख़बर पवई है, दर्द दिल में यार न थई। जी भाई, दर्द दिल में यार न थई। वाह साईं वाह, तॾहिं त दिल दुखाई थो। ज़बरदस्त, थैंक यू वेरी मच मोहम्मद उस्मान फ्रॉम प्रीतमाबाद। ॾाढो प्यारो असांजो कॉलर, रेग्युलर कॉलर, ऐं हमेशह ड्यूटी वांगुरु कॉल खे सम्झी कॉल कंदो आहे। थैंक यू वेरी मच मोहम्मद उस्मान साहब। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। असांजो मोहबतूं, प्यार, ख़ुशियूं, ऐं असांजा ही राति जा 2 कलाक में 2 कलाकनि में तव्हांजे लाइ खोड़ सारो टाइम हूंदो आहे जेको तव्हां सां शेयर बि कंदा आहियूं, तव्हां बि असां सां शेयर कंदा आहियो, सुठो लॻंदो आहे। सो राति जो ख़ूबसूरत पर आहे, मौसम थोरो चेंज थींदो पियो वञे सियारे मां। हाणे थोरो थोरो असांखे गर्मी फील थिए पई हर घर में, बल्कि चवंदासीं त हर जॻह ते गर्मी थोरी घणी हाणे आहे। सो हुन गर्मी जॾहिं मौसम चेंज थींदो आहे त को न को वायरल ज़रूरु थींदो आहे ज़िंदगीअ में, बुखार अची वञे या ॿियो कुझु। त कोशिशि कंदा कयो त जॾहिं मौसम चेंज थिए त उन मौसम में पंहिंजो पाण खे रंग ॾियण जे लाइ तव्हांखे आहिस्ता आहिस्ता एसी बि हलाइणी पवंदी, पखो बि हलाइणो पवंदो, आहिस्ते आहिस्ता उन जहिड़ो टेम्परेचर रखिणो पवंदो ज़िंदगीअ जो। सो मां चवंदो आहियां त ज़िंदगी न, दिलि जो मौसम सुठो हुजणु खपे। ॿाहिरियों मौसम त पाण ई सही थी वेंदो आहे जॾहिं दिलि जो मौसम सुठो हूंदो आहे। वठूं था कॉल जी, मोहबतूं, प्यार, ख़ुशियूं ऐं माण्हुनि जूं असां सां गॾु राति जे हिन ख़ूबसूरत पहर में, ऐं वक़्तु ईअं गुज़री वेंदो आहे, ख़बर ई न पवंदी आहे। अस्सलाम वालेकुम। अल्लाह जी मदद। अबा ख़ुशि आहे अब्दुर्रहमान चावरा, तूं? खैर अल्लाह जा एहसान मालिक जा करम तो खुश आ, तबीयत सही आ, ठीक ठाक। मथे मरे साईं खाली छा की घुराई थी? हा तो राति रड़ियूं कयूं हिते त मुंहिंजो यार घुरायां छा आगे? भलो भलो
भलो सफ़ा सुठी ॻाल्हि आहे सफ़ा दिलि खे मूंखे वणी वई ॻाल्हि त माना हो न पियो वणे न ॿियो जेको मूं वारो पार्टनर नहीं न कर यार नहीं बि भलो यार हा तूं पाण चङो न आहीं बाक़ी ॿिया सभु भला आहिनि नहीं बि इरफान भाई बि भलो मुर्शिद बि असांजो भलो ऐं असां किना आहियूं न न बाना तूं बि असांजे लाइ भलो आहे छा खाधो अथई मानी में अॼु हा मानी में छा ठहियो अॼु डॉक्टर जो दवा खाए जानी सलाम दी वो जानी गधा काढे वारो गधा हलाईंदो आहे राति ॾींहं जो पाणी भरंदो आहे मुलई अरे मानी जो हाल वाले मानीअ में छा खाधई दवा नानी गुज़ारे वई आहे अरे नानी न मानीअ में छा खाधई डिनर छा कई अच्छा मानी नानी वरी किथां आई खाइण सलाह दी छेलियो गोश्त छा खाधई मानीअ में छेलो हॾा जेके हुया उहे वञी खाधई है न चलो वेरी गुड छेलो खाधो आहे ॿियो ख़ैर आहे खैर गानो ॿुधाईंदुमि तोखे यार ॿुधाए विझ मथे में सूर ॿुधा कैसा भल कैसा सलाह कर हा कैसा सलाह कर पो जवाब दे पापा मुआया तुझो वापरी नया दिल के कमरे में कारोबारी नया भल कैसा सलाह कर दिल कैसा भल कैसा सलाह कर पो जवाब दे ॿुध सुठो लॻो पर मूंखे सलाह करण जी ज़रूरत ई न आहे मुंहिंजो हींअर ई जवाबु अथई हा हींअर ई जवाबु अथई मुंहिंजो गॾु गाॾो हुनजो आहे जानी दो लाइ तोखे कहिड़ो मसइलो आहे छा कजे असांजो इहो प्यारो कॉलर आहे अब्दुल रहमान चांवरो अहमद चांवर हल त ख़ैर गानो था ॿुधायूं अहमद मुकुल जो ख़ूबसूरत आवाज़ ख़ूबसूरत
वेलकम जी अगेन खुशामदीद भलीकार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जीअर आहिनि प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार जी ऐं राति थिए थी सूर जागनि था इहो हमेशह मां चवंदो आहियां पर सूर तॾहिं ई जागंदा आहिनि जॾहिं तव्हां ख़ुशियुनि खे सुम्हारे छॾींदा आहियो ख़ुशियुनि खे उथारियो ऐं सूरनि खे सुम्हारियो उहो ईअं ई थी सघे थो तव्हां पंहिंजूं ख़ुशियूं मोहबतूं माण्हुनि सां विरायो ऑटोमेटिकली अलाह साईं जे ख़ज़ाने मां तव्हांजी ज़िंदगी में खोड़ सारी ख़ुशियूं अची वेंदियूं सो 02135122964 टेलीफोन नंबर आहे इन नंबर खे तव्हां डायल कंदो महफ़िल में शामिलु थी वेंदो मैसेज जमा कंदो राजा में मुंहिंजो पेज आहे फेसबुक ते तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था सो कचहरियूं खोड़ ॻाल्हियूं खोड़ लाइव कॉल्स जो हसीन सिलसिलो आहे वठूं था कॉल अस्सलाम वालेकुम हलो अस्सलाम वालेकुम IAB में ॿुधायो ज़िंदगी जो हेलो राजा भाई छा हाल आहे अल्हम्दुलिल्लाह ज़ाहिद भाई तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो चाक चङा भला शुक्र अल्हम्दुलिल्लाह का काल कटिजी हुई भला को नेटवर्क जो प्रॉब्लम आहे को फ़ोन में प्रॉब्लम आहे अॼु असांजी लाइन में अच्छा हाणे सही थी अचे हाँ हाणे बहितर पियो अचे आवाज़ ज़बरदस्त पियो अचे ॿुधायो को गीत वीत ॿुधायो हा हाँ चांद आहे भरेगा फूल दिल थाम लेंगे चांद आहे भरेगा हाँ हाँ फूल दिल थाम लेंगे हुस्न की बात चली तो सब तेरा नाम लेंगे वाह वाह चांद आहे भरेगा हाँ हाँ आंखें नाजुक सी कलियां बात मिस्री की डलियां होठ गंगा के साहिल जुल्फ जन्नत की गलियां हाँ तेरी खातिर फरिश्ते सर पे इल्जाम लेंगे तेरी खातिर फरिश्ते हाँ सर पे इल्जाम लेंगे हुस्न की बात चली तो सब तेरा नाम लेंगे चांद आहे भरेगा वाह वाह फूल दिल थाम लेंगे हाँ। हुस्न की बात चली तो सब तेरा नाम लेंगे चांद आहे भरेगा वाह सेमा ज़बरदस्त थैंक यू वेरी मच ज़ाहिद भाई ॾाढो ज़बरदस्त तव्हांजो आवाज़ु आहे ॾाढी तव्हांजी ज़बरदस्त सिलेक्शन आहे तव्हां हमेशह कॉल कंदा आहियो ॾाढो सुठो सुठो गीत ॿुधाईंदा आहियो माहौल खे चेंज करे थींदा आहियो थैंक यू महिरबानी ज़ाहिद सियाल असां सां गॾु ज़ाहिद भाई फ्रॉम कराची ऐं रेगुलर कॉलर आहे असांजो मैसेज दोस्तनि जा आहिनि मां मैसेज इन करे कोन थो पढ़ां त बसि सलाम दुआ आहे रुगो हेलो आहे त भई का शाइरी वारी मोकिलियो फ़ाइज़ा परी पोइट्री मोकिली आहे लिखियो थी त मिलते ही पुराणो आहे मिलते ही हर तरफ से यूं तो ज़माने की हर खुशी थैंक यू वेरी मच राजा भाई अपनी आवाज़ में एक अच्छा सा सॉन्ग सुना दे अच्छा जी मां पंहिंजी आवाज़ में ही ॿुधायां पियो यको आसिफ अली ढक्कण साहब है लिखियो थी लोग नसीहत से नहीं ठोकर से सबक लेते हैं क्योंकि नसीहत अक्सर एक कान से दाखिल होकर दूसरे कान से निकल जाती है मगर ठोकर सीधे दिल पे लगती है आसिफ ढक्कण मेहरबानी दा वठूं था कॉल अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदी फातिमा कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियां चाक आहियां चङी आहियां भली आहियां मां चाकरी आहियां चङी बि आहियां भली बि आहियां अॼु मूं प्रोग्राम ॾिठो मुंहिंजो वरी अची वियो तव्हांजो प्रोग्राम न छा न अचूं आहे छा न अचो न तव्हां छेड़ो त अहिड़ो कंदसि जो बसि छो जहिड़ो छो हा जहिड़ो छा ते जहिड़ो असां त मोहबत कंदा आहियूं तव्हांखे कोन मोहबत जो तव्हां आहे ई कोन असां अदी आउं सची थो ॿुधायां एॾो बिज़ी हुउसि हिन शोज़ में हैदराबाद त वरी मां आउटबेक पे कयो कराची न कराची घर यको काफ़ी ॾींहं थी विया कोन्हे त हैदराबाद में रहियुसि कोन रहां त मां तव्हां ॾे ज़रूरु अचां दुआ कजो टाइम निकिरे त ईंदासीं तव्हां ॾे ज़रूरु ईंदासीं कुज़ी जो हलीम खाईंदासीं न अलाह साईं हयाती ॾे तव्हांखे तव्हां अचिजो न हीअं रमज़ान में शो में रमज़ान में शो में अचिजो मुंहिंजे में मुलाक़ात थी वेंदी छा कयूं छा कयूं मिठा ऐं न जेकी माइट आहिनि न माइट उहे लॾे ॿिए हंधि विया हलिया न कीअं अचां कंहिं वटि रहां ॿुधायो रहंदी छाजे लाइ बसि शो में अची वरी शो खां पोइ हली वञा हैदराबाद शो में अची हली वञा राति जो सफ़र कंदी कोन आहियां मां पोइ हाणे छा थो करे सघिजे पोइ टीवी ते वेही ॾिसजांइ बसि इंजॉय कजां हा टीवी ते वेही ॾिसजां इंजॉय कजां
हा 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 मां न रोज़नि खां पोइ इंशाल्लाह ईद खां पोइ चक्कर लॻाईंदसि। चलो तव्हां ग्रेट, वटि ईंदसि चलो मुंहिंजा। ग्रेट ग्रेट, ज़बरदस्त ज़बरदस्त, ठीकु आहे। ॿियो सभु ख़ैरु आहे? हा तव्हां ॿार सभु ठीकु आहिनि? सभु ठीकु आहिनि। तव्हांजो साईं, तव्हांजो साहबु ख़ुशि मां आहे? यादि इलाही कयो मूंखे तव्हांखे, इलाही मिस थी कयो महिरबानी मां। महिरबानी अदी फातिमा, मां बि तव्हांखे ॾाढो यादि कयो पिया, मिस पई कयो सभिनी कॉलर्स खे। अच्छा थैंक यू थैंक यू थैंक यू अदी पर फातिमा। मुंहिंजो हा छा? मुंहिंजा टीवी ते मुंहिंजो कमु वठी ॾिया ईद खां पोइ। छा वठी ॾियां टीवी ते? कमु होस्टिंग जो। हा इहो त मांखे बीमार थी रहां। इहो त मूंखां विसरी वियो वाक़ई, सही ॻाल्हि आहे। ख़ालिद शाह खे कयूं था मिंथ, को करेक्टर को किरदारु ड्रामे में ॾिए तव्हांखे। हा हा मूंखे आहे न छा चइजो हुन मैसेज कयो, मां टिकटॉक ठाहींदी आहियां न, हा त हिन भुट्टो साहब आहे न जेके, हा हुनजो मैसेज आयो त तव्हां हिन शो में तव्हां ज्वाइन कयो। अच्छा चयो न। असलम भुट्टो हा साहब, असलम भुट्टो हा साहब। हा अच्छा असलम भुट्टो साहब। हा छा कजे छा कजे, ज़बरदस्त ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि। चलो महिरबानी। टिकटॉक ॾिसंदो आहे, लाइक बि कंदो आहे। तव्हां त लाइक कयो न मुंहिंजी हा टिकटॉक। हाज़ुर हाज़ुर, तव्हांजी लाइक कयूं था टिकटॉक, ठीकु आहे ओके। छा कजे अदी फातिमा भई तमामु ज़बरदस्त असांजी पुराणी कॉलर आहे, ऐं चवंदो आहियां सीनियर जेके सिटीज़न्स हूंदा आहिनि उन्हनि खां खोड़ सारो तजुर्बो। अदी प्रिंसिपल रिटायर थियल आहे कंहिं कॉलेज मां। सो मुंहिंजे शोज़ में बि 2 दफ़ा आई आहे, लाइव विथ राजा में बि आई आहे, दमादम सिंध में बि आई आहे। सो थैंक यू वेरी मच अदी, बिल्कुलु अव्हांजा मयारी आहियूं। असां न हैदराबाद आयासीं, तव्हां सां मुलाक़ात कान कईसीं, त हाणे वरी जॾहिं अचिबो त तव्हां सां ज़रूरु मुलाक़ात कबी। सो छा कजे छा कजे छा कजे। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा हाल आहिनि दादा? कहिड़ा हाल आहिनि अदी? किथे गुम आहे? तुंहिंजो भाउ अची वियो आहे, तूं माना भाउ खां परे परे, इहो सुठी ॻाल्हि न आहे। तव्हां ई परे वियो दादा। छा कजे छा कजे अदी, बसि बसि तव्हां बिज़ी विया इहो ई ज़मानो आहे, इहो ई वक़्तु आहे, माण्हू असांखे यादि ई नथा कनि भाउ। न यादि उन्हनि खे कम ते विसरी वेंदे। कहिड़ा हाल आहिनि अदी? सफ़िया ख़ुशि आहियां, चाक आहियां, चङी भली आहियां। अल्हम्दुलिल्लाह। अॼु तव्हांजो आवाज़ बिल्कुलु सही नथो अचे मुंहिंजो। आवाज़ मुंहिंजो अॼु नईम रिंद वेठो आहे, तजुर्बा करे पियो पंहिंजा, छा कयूं। वरी ॿियो डायरेक्टर अची वियो आहे ख़ालिद शाह। अॼु माना हिकिड़ो हूंदो आहे त पोइ सही हूंदो आहे। न न अदा खे चओ आवाज़ साफ़ कयो, थोरो सेटिंग सही कयोसि। सेटिंग सही करे हाणे लॻा पिया आहिनि ॿुजूं फिराई फिराई, आख़िर जंहिं महिल वाहे अला हाफ़िज़ कंदुमि न उन महिल सही थी वेंदो सभु। न त पोइ असां अला हाफ़िज़ करण महिल कॉल कयूं, आवाज़ त क्लियर अचे। हाणे अचे पियो, हाणे सही पियो अचे, ज़बरदस्त पियो अचे। ॿियो छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह सभु सेट आहे, A1 फर्स्ट क्लास। गुज़री विया काई साल, बिरयानी न खाराई तव्हां असांखे। सो ॾिसे छा कयूं, का टियों चोथों रमज़ान अची वियो आहे। कंहिंखे त कर्ज़ाई छॾींदा अचो न अदा। हा कंहिंखे त कर्ज़ाई रहण ॾियो न। एॾो कर्ज़ु नथा बर्दाश्त करे सघूं, तव्हां एॾो कर्ज़ु न रखो पाण ते। कर्ज़ु रहण ॾे न, रहण ॾे, कर्ज़ु बहितर हूंदो आहे। हल सही आहे भला, सही आहे। ॿियो सभु ख़ैरु आहे? जी ठीकु ठाक। ॿुधायो भला को गानो, को गीत, गज़ल? तव्हांजे आवाज़ ते ई मता ई माइक सुठी करे छॾियनि, सही करे छॾियनि। हा चलो कोशिशि कीअं कंदा आहियो? कोशिशि कीअं कबी आहे गाने ॻाइण जी? हा बसि छा ॻाल्हि, कयो कोशिशि कयो। दिल पर मानो कर तो सरकार जो, मुखे आहे कसम सोना तुंहिंजे प्यार जो, मुखे आहे कसम सोना तुंहिंजे प्यार जो। तू गुल गुलाब जो मां मालिक हुजां, रोज़ सुबुह जो तुंहिंजो दर्शन करियां। तू जो करी इशारो, अचे पियो ज़बरदस्त ज़बरदस्त जी। तुझे करी इशारो, सिर साह ॾियां मसारो, आहियां दीवानो मां तुंहिंजे दीदार जो, मुखे आहे कसम सोना तुंहिंजे प्यार जो। ज़बरदस्त अदी ज़बरदस्त। अब आवाज़ तव्हां अञा वधीक ख़राबु करे छॾियो अदी सफ़िया जो। पहिरियों ई अॻे हुनजो ख़राबु आवाज़ु, हुनखे वधीक ख़राबु करे छॾियो तव्हां।
इनखे या नईम खे आहियां? आप सुनायो हाँ बस रादो ख़राब करे छॾी आवाज़। आवाज अचे ई कोन अॻे लेकिन तव्हां समझ ई नथो अचे अॻे ई असांजो आवाज़ ख़राब वरी रादो ख़राब करे छॾनि। कुछ कोन थो समझ अचे अल्लाह पे अल्लाह हाफ़िज़ अदी, अल्लाह हाफ़िज़, थैंक यू वेरी मच। भाई शोर हुयो ॾाढो कॉल में, मुंहिंजो आवाज़ बि सही नथो वञे, हुननि जो आवाज़ सही नथो अचे। नईमरन साहब महिरबानी करे ध्यानु ॾियो कम ते पंहिंजे ते। सर्टिफिकेट मिलिया अथव हाणे ताज़ा ताज़ा, अकुल कयो जी। सो मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं न लाइन में न आहे, हिन में मसइलो आहे नईमरन में। त भई मैसेज आहिनि दोस्तनि जा, मैसेज कयूं था, विढ़ंदा न कयो मैसेज वारा जेके दोस्त आहिनि। सो ईमान थैंक यू वेरी मच। आदम अली साहब आहे असां गॾु, आदम वॾी महिरबानी लख थोरा। ऐं मीर ज़फ़र मलिक साहब थैंक यू वेरी मच। ग़ुलाम क़ादिर साहब असां सां गॾु आहे जी। जानी मेमुण साहब आहे दिल्ली। अच्छा जी, पप्पू चांडियो आहे, मंठार लाशारी साहब आहे, महिरबानी था अवां सभिनी दोस्तनि जूं। दिलबर सिंधी थैंक यू वेरी मच। साईं पंहिंजी आवाज़ में गानो ॿुधायो, कहिड़ो गानो ॿुधायां तोखे दिलबर? हो दिलबर ख़ुदा जे वास्ते, दिलबर ख़ुदा जे वास्ते। कीअं अॻियां गानो इहो? वाह वाह दिलबर, छा कजे, गानो मूंखां विसरी वियो इहो। सो ॿियो को गानो ॿुधायां थो। राहत मिले थी दर्द में, हो राहत मिले थी दर्द में, मां प्यार तां सदके, उन प्यार तां सदके। राहत मिले थी दर्द में, हो दिल में वसायो आहे मूं, धरतीअ जे चंड खे, धरतीअ जे चंड खे। जानिब जो जलवो हर घड़ी हो, जानिब जो जलवो हर घड़ी, दीदार तां सदके, उन प्यार तां सदके। राहत मिले थी दर्द में, हो छा कजे, छा कजे, छा कजे। हलो जी, हलो था हिकिड़े ख़ूबसूरत गाने तरफ़। प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़ आहे दीदार सुमरो जो, ऐं एंजॉय कजो।
सजण मुंहिंजो ही सुहिणो आ हज़ारनि में सजण मुंहिंजो ही सुहिणो आ हज़ारनि में तिखो जीअं चंड चोॾींहं जो तिखो जीअं चंड चोॾींहं जो सितारनि में सजण मुंहिंजो ही सुहिणो आ हज़ारनि में छा कजे कुझु कोन था कयूं जी कॉल्स वठूं था दोस्तनि जूं प्यारनि जूं ऐं प्रोग्राम जो वक़्तु हाणे तेज़ी सां पंहिंजी पुॼण जी तरफ़ आहे वठूं था कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अंदरि आवाज़ न आहे तुंहिंजो अदा केरु पियो ॻाल्हाई दरगाह सखी जामदार सां हाफ़िज़ परवेज़ अली टीमो हाफ़िज़ परवेज़ अली टीमो साहब कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा अल्हम्दुलिल्लाह राजा बाबा ख़ुशि आहियो पोइ कयूं ख़ुशि आहे सभु ख़ुशि आहिनि चाक आहिनि चङा भला अॻिते पोइते सभु ख़ुशि आहिनि असां दुआ कयूं पाक अवां खे पूरी क़ीमत खे जेके सोचना सिंधी रसूल जो खुशाबाद खे हमेशा मुस्कुराईंदा महिरबानी ॿियो छा हाल आहे हाफ़िज़ साईं अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीन मौसम लॻो पियो आहे तव्हांजे प्रोग्राम ॿुधूं पिया काल मिली त डबल ख़ुशी थी वई दिलि जो मौसम कीअं तव्हांजो दिलि जो मौसम अल्हम्दुलिल्लाह तमामु ॿुजू सभु फेराईंदो रहंदई न सही थींदो आहे बाग़बान हो पिया हा चलो महिरबानी को कलाम वलाम ॿुधाए हाफ़िज़ साईं कलाम ॿुधाई हा सची किस्मत जे हुजे हाँ न जोदा चऊं हाँ भई ना है जाने बस किस्मत वाह चाही करे सायो भई जय सचो प्यार आहे हा जो मुंहिंजो करे ते केॾो एतबार आहे बेवफा मूंखे लकी मां ढका तो तोखे चई ॾोह पंहिंजो आहे जानी बस किस्मत आ कई ओके थैंक यू हाफ़िज़ परवेज़ अली टीमो साहब वही सखी जाम दातार खां असांजो प्यारो कॉलर आहे थैंक यू वेरी मच भाई प्रोग्राम में शामिल थिया मैसेज दोस्तनि जा अचनि पिया उन्हनि खे इहो ई चवंदुमि त कोशिशि कंदा कयो त भाई बख़्तियार अली इमदाद इंदर माजिद अली इमरान खान एंड फ़कीर शौकत अली साहब मंसूर कपरी साहब अजमल एंड ॿिया काफ़ी दोस्त महिरबानी अवां जूं अवां महफ़िल में शामिल आहियो थैंक यू वेरी मच भाई इहो ई प्यारु आहे इहा ई मोहबत आहे राज जे ख़ूबसूरत पहर में हिक ॿिए जो इंतज़ारु हूंदो आहे ऐं जॾहिं इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि त पोइ मज़ो अची वेंदो आहे सो खोड़ सारियूं ॻाल्हियूं ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त माशाअल्लाह रमज़ान जो बाबरकत महीनो अचे पियो त लाइव विथ राजा रमज़ान जे हिन महीने में न हूंदो नेक्स्ट वीक खां पाण इंशाल्लाह रमज़ान जे पहिरें रोज़े खां दमादम सिंध में गेम शो में हूंदासीं त गेम शो में जेकॾहिं तव्हांखे अचिणो आहे मुंहिंजे गेम शो दमादम सिंध में त पंहिंजी रजिस्ट्रेशन ज़रूरु करायो टेलीफोन नंबर स्क्रीन ते हेठि हले पियो अलाए न पियो हले छा साहब पर उनखे उहे हलंदो रहंदो आहे तव्हां ॾिसंदा रहंदो त उहो हलंदो रहंदो त उन नंबर खे डायल करे पंहिंजी रजिस्ट्रेशन करायो ऐं ज़रूरु शो में शामिलु थियो तो खोड़ सारा लखे रुपयनि जा क़ीमती इनामात हूंदा आहिनि शो में ऐं शाम जो टाइम हूंदो आहे जॾहिं इफ़्तार खां पोइ असां ईंदा आहियूं राति जो 9 बजे पोइ शुरू थींदो आहे शो त हिकिड़ो माहौल ठहियलु हूंदो आहे ऐं मां इहो ज़रूरु चवंदुमि त काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके प्यारु ॾींदा आहिनि मोहबतूं ॾींदा आहिनि पर काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके घर में वेही इंजॉय कंदा आहिनि शोज़ खे साइलेंट व्यूअर जेके चऊं जेके न कॉल कंदा आहिनि न मैसेज कंदा आहिनि न पार्टिसिपेट कंदा आहिनि पर वेही इंजॉय ज़रूरु कंदा आहिनि ताड़ियूं घर में ज़रूरु वॼाईंदा आहिनि त इहे ताड़ियूं वॼाईंदा रहंदा कयो तव्हांजी वरी महिरबानी वठूं था कॉल अस्सलाम वालेकुम हेलो पाण में पिया ॻाल्हाइनि कचहरी पिया कनि पिले पिया कराइनि अलाए रिले पिया कराइनि अलाए छा पिया कनि बाबा तव्हां इंजॉय कयो पंहिंजी कचहरीअ खे असांखे छो था डिस्टर्ब कयो हा कॉल करे वरी फ़ोन ते ॻाल्हाइबो आहे न दोस्त सो छा कजे
किथे ढोर सुञा किथे चोर सुञा कुझु कोन थो चई सघिजे इन्हनि कहाणियुनि में इन्हनि जेके चवंदासीं त इहे जेके चवणियूं आहिनि इहे हक़ीक़त हूंदियूं आहिनि त किथे किथे ईअं थींदो आहे त किथे आवाज़ु असांजो न पहुचंदो आहे ऐं किथे किथे ईअं हूंदो आहे जो असां ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं पाण में पिया ॻाल्हाईंदा आहिनि कॉल वठूं था जी अस्सलाम वालेकुम हिकिड़ो मिंट था वेट था कयूं हाज़ुर ऐं महिरबानी ज़ुल्फ़कार साईं फ़िज़ा ख़ान थैंक यू वेरी मच महफ़िल में शामिलु आहियो अव्हांजो प्यार अव्हांजूं मोहबतूं आहिनि ऐं ईअं ई शामिलु थींदा रहंदा कयो सो ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा ज़िंदगी इहो ॾुखियो प्यारे पाण कयो आहे ॿियो कंहिं ॿाहिरां जी कोन कयो आहे पाण ई कयो आहे सो लवली कॉल्स लवली कचेरी वठूं था कॉल अस्सलाम वालेकुम सभु ख़ैर केरु पियो ॻाल्हाए अब्दुलरहमान फ्रॉम फैसलाबाद कहिड़ा हाल आहिनि अब्दुलरहमान ख़ुशि आहियो चाक चङा भला जी अल्लाह जो शुक्र आहे फर्स्ट क्लास तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो तव्हांजो आवाज़ यार थोरो केॾीमहिल सम्झ में नथो अचे बसि इहो सम्झ में न ईंदो अॼु असांखे पाण खे कुझु सम्झ में नथो अचे अच्छा 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 छा कजे हाणे सम्झ में अचे थो टीवीअ ते अचे थो या टीवीअ ते बि सम्झ में नथो अचे टीवीअ ते बि सम्झ में नथो अचे न बाबा मां त मथे वेठो आहियां जेतिरी टीवीअ जा आहे न मुंहिंजा न त टीवीअ ते बि आवाज़ सही नथो अचे छा टीवी ते सही थो अचे हींअर थोरो काल में थोरो मतिलबु डिसमिस थी थो काल जो ख़ैर आहे डिसमिस आहे ख़ैर आहे बाल कयूंसि था ख़ैर ॿुधायो कुझु पंहिंजे आवाज़ अंदाज़ में को गीत को गज़ल को गानो ख़बर पए त फैसलाबाद वारा अची विया आहिनि जी जी असां गानो ॿुधाईंदासीं दोस्तनि फरमाइश की त पर रुगो सिंधी गाना बि ॿुधाई असांखे सम्झ में कान थी अचे थोरो उर्दू गानो ॿुधाए असां सम्झूं ॿुधा थोरो उर्दू ॿुधा हा भूलने की कोशिश करना लेकिन भूल न पाना लम्हा लम्हा सोच के खुद को जी भर के पछताना मर्जियां करता है ये दिल मर्जियां करता है ये दिल मर्जियां करता है ये दिल इसने खूब रुलाना याद 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 तेरी नाल नाल रहना दिल ने बार बार सोचा दादा हुसैना ओ याद 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 तेरी नाल नाल रहना दिल ने बार बार सोचा दादा हुसैना वाह छोड़ के अपने आप को बस खुद को तुम कर बैठे फोन जो आवाज एॾो बुरो आहे किया है थैंक यू अदा थैंक यू अॼु फोन जो आवाज़ थोरो मज़े में न आहे थोरो माना शोर आहे त इन जे करे तव्हांजे फ़ोन खे हिते ई असां कयोसीं क्लोज़ ज़बरदस्त दोस्तन के दोस्तों को बहुत सारे जो दोस्त हैं भाई के फैसलाबाद में उन सबको सलाम और रात के इस खूबसूरत पहर में आप सबको मोहब्बत भरा सलाम सो क्या करें आप सबके लिए जो फैसलाबाद में दोस्त बैठे हुए हैं कि किसी शायर ने कहा है कि ए जालिम दिल पे तीर चला के दिल को निशाना कर दिया अरे तुम तो चले अपने घर हमको दीवाना कर दिया तो ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो मोहबतूं अव्हांजो प्यार अव्हांजूं ख़ुशियूं हिन महफ़िल में हूंदियूं आहिनि शामिल प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाइण ते पहुची चुको आहे मां वठंदुमि हाणे अव्हां खां इजाज़त इंशाल्लाह ज़िंदगी क़िस्मत जी तबियत साथ हो त वरी लाइव कॉल ते तव्हां सां कचहरी थींदी ईद खां पोइ ऐं दमादम सिंध जेको गेम शो आहे उन में तव्हां सां मुलाक़ात थींदी फर्स्ट रमज़ान खां इंशाल्लाह दुआउनि में यादि रखिजो अल्लाह साईं तव्हांखे बि ख़ुशि रखे आबाद हुजो सदा सलामत हुजो मुंहिंजूं दुआऊं हमेशह तव्हां सां गॾु हूंदियूं आहिनि सो लव यू ऑल गुड नाइट टेक केयर हला वरी हाण पंहिंजो मिलण ज़रूर
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।